त मुंहिंजो छोकिरो कराचीअ सॉफ्टवेयर जो कमु कंदो आहे, भाउ सां सिखंदो आहे। उहो हिते आयो हुयो, भाणेजनि जा तोर हुयसि, मुश्ताक अहमद जे पुटनि जा। उतां तोरनि जे प्रोग्राम तां वापसि आयो 14 तारीख़ में। हिनखे सुहेल अहमद जेहो ऐं होॾो तारिक हुसैन उर्फ़ सोनो दायो, इन ॿिन्ही इन खां मज़ामत कई। थाणे ते ज़ोरी घेरण जी कोशिशि कयूंसि, उन में गाॾी बि कसियूंसि, सामान मोबाइल धकु हयोंसि, लाइट मोबाइल लाइट जो धकु हयोंसि, जेको भिरियो जे मथां फाड़ थी पियुसि, रतो रत थी वियो। पोइ हीउ छॾे भॼी वियुसि। हिनखे खणी विया ताजे थाणे ते। ताजे थाणे वारनि को न हिन खां NCO वरिती, वरी SP ऑफिस उतां वञी कोर्ट केस कयूं। उनजी 21 तारीख़ सुनवाई हुई कल्ह। हो ओॾे तारीख़ ते वियो पए दग तूं सुहेल अहमद ऐं वरी इहो सोनो साॻाई सिपाही मोटर साइकिल बीहारे बेगम तो लाहे वियसि। तारिक हुसैन गॾु हो हुन सां। छोकिरो तव्हांजो नालो छा आहे, छा कंदो आहे? इरफान अली पढ़ंदो आहे, कॉलेज पढ़ंदो आहे, सॉफ्टवेयर जो कमु बि सिखंदो आहे। हाणे उहो छोकिरो खणी हिननि लिकाए छॾियो आहे, असांखे ज़ाहिर बि नथा कनि। उन ते मूंखे ताजो तेरे जो थाणो जो SHO ऐं वॾे मुंशीअ मूंखे घुराए, मूंखां पुछो त भाई छा हक़ीक़त थी आहे। मां हुनखे चयो त भाउ हाणे हक़ीक़त आहे हक़ी, पर बहरहाल इहा पाड़े जी ॻाल्हि आहे, असां इन्हनि खे ठाहे छॾियो ॿिन्ही धुरनि खे। मां चयोमांसि छोकिरो मूंसां मिलियो न आहे, सम्झी। उन्हनि खे बि मां इहा ॻाल्हि कई, पर हाणे मदेजे जे SHO जी वॾी बेवाजिबी आहे जो तंग थो कंदो अचे, इहा चई थी आहे। उन खां पोइ वरी उनखे हितां लाहे खणी विया आहिनि, उते ॾेखारे थो 5 तारीख़ में हिकिड़ो हिननि जो केस पुराणो को पयल हुयो मुक़ाबिले जो, उन में डायरियूं खोलियूं अथऊं 19 तारीख़ हिन जो नालो। छो जो लोकल छोकिरो आहे हितां जो, जेकॾहिं हे मुक़ाबिले में हुजे हा त तव्हां डायरेक्ट FIR में नालो ॾियो हा, पर हलो तव्हां उहो पंहिंजे बचाव में 19 तारीख़ ते डायरियूं खोले हुनखे ॾेखारियो पंहिंजे बचाव में। हिन महिल छोकिरो ज़ाहिर कोन त असां ज़ामीन करायूं। असांखे जज साहिब बि चयो जेको केस हुन छोकिरे दाख़िल कयो। हिन वक़्तु असांजो मसइलो आहे त असांजो छोकिरो ज़ाहिर कोन त असां छोकिरो ज़ामीन करायूं। ऐं असां जेको इहो जिंदे जे पुल खां हेठां जेका मस्जिद आहे, छोकिरो वियो पए न होॾे पंहिंजी सुनवाईअ ते। तारीख़ अथसि न, तारीख़ ई कोर्ट जी तारीख़। असां तारिक हुन सां गॾु हुयो न, असांजो भाणेजो आहे उहो हुन सां गॾु हुयो। उन सिधो निकितो वियो, वकील खे ॿुधाईं उन कल्ह हीअ न उनखे न वरितऊं, हिनखे वरितऊं। हो ॿी सीट ते, हो ॿीअ ते, हुनखे पोइ न सुञातऊं या कुझु बि हुयो। हिननि खे वठिणो हिनखे हो त हिनखे ई वरितऊं। पोइ हीअ दाख़िल कयईं कल्ह शीशन में पटीशन पुलिस जे ख़िलाफ़ु, जंहिंजी असांखे 24 तारीख़ मिली आहे। असां मथे वस वारनि अमलदारनि खे अर्ज़ु था कयूं त असां सां इंसाफ़ु थिए, असांजो छोकिरो ज़ाहिर थिए। बेवाजिबी केस में ॾेखारियो अथऊं पंहिंजे बचाव जे ख़ातिर। हिन वक़्तु असां वीचारो माण्हू जेको असां सां मिलियो, जंहिं चयो त बाबा अॻियो जेको बि मसइलो थियो आहे, जेको सामान आहे इहो आहे, गाॾी आहे, उन तां बि हथु खणो, 5 रुपया ख़र्चु कयो त माण्हू तव्हांखे ॾियूं, ज़ामीन ॿाहिरों करायो, कुझु बि कयो। असां इहा शइ न मञीसीं। असां चयोसीं असांजो माण्हू कोर्ट ज़रिए असां वठंदासीं, या साईं चवां प्रेस कंदासीं, असां मथियनि आला अमलदारनि ताईं पहुचंदासीं। मां हाई कोर्ट बि वेंदुसि, DIG ऑफिस बि वेंदुसि, सभिनी जा मां दर खड़काईंदुमि त हेॾी असां सां बेवाजिबी छो आहे। हाणे असांखे ख़तरो आहे त हे जेको छोकिरो लिकायो अथऊं इन से को कूड़नि केसनि में आणींदा या को अहिड़ो चकर कंदा, असांखे तहफ़ुज़ खपे।